शहर टंडो अल्लाहयार खां अटकल 5 किलोमीटर अॻिते महराण शुगर मिल वेझो ॻोठ हाजी मोहम्मद मूसा सिंहणू अंदर हिकु अहम रूहानी ऐं तारीख़ी आस्थान मौजूद आहे जंहिंखे दरगाह मखदूम सिंहणो जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही बुज़ुर्ग पिणु टंडो अल्लाहयार ज़िले जे उन्हनि बुज़ुर्गनि मंझां आहे जिन मुतालिक़ का बि तफ़सीली तहक़ीक़ न थी सघी आहे। ही दरगाह केतिरी पुराणी आहे ऐं ही बुज़ुर्ग कहिड़े दौर जो आहे उन मुतालिक़ कुझु बि यकीन सां नथो चई सघिजे। मक़ामी माण्हू हिन बुज़ुर्ग मुतालिक़ कई रिवायतूं बयान कनि था। चवनि था त हिन बुज़ुर्ग जो असुल नालो अबू साले हो। ही बुज़ुर्ग दहली खां आयो हो ऐं हमेशा शींहं ते सवार थी हलंदो हो। हिन बुज़ुर्ग मुतालिक़ मुख़्तसर अहवाल तोहफ़तुल किराम में पिणु अचे थो। तोहफ़तुल किराम वारो साहिब लिखे थो त ही बुज़ुर्ग असुल ज़मींदारनि मां हो। संदुन मज़ार दुनिया वारनि जी ज़ियारतगाह ऐं मारिफत जे साहिबनि जी जाइ पनाह आहे। बहरहाल मौजूदा वक़्त में मखदूम साहब जी दरगाह ॻोठ हाजी मोहम्मद मूसा सिंहणे अंदर सुठी संभाल हेठि आहे। हिन दरगाह ॿाहिरां चौदीवारी ॾिनल आहे। चौदीवारी अंदर दरगाह जे ॿाहिरां केतिरियूं क़दीम तुरबतूं मौजूद आहिनि जिन मथां क़दीम सिरूं टिड़ियल पखड़ियल नज़र अचनि थियूं। चौदीवारी ॿाहिरां पिणु ॻोठ जो क़दीम क़ब्रिस्तान आहे। दरगाह मखदूम सिंहणो रहमतुल्लाह अलैह ऐं हिते मौजूद क़दीमी क़ब्रिस्तान तफ़सीली तहक़ीक़ लाइ वाझाए रहियो आहे। जेकॾहिं तारीख़ जा आलिम हिन मुतालिक़ कलम खणनि त हूंद हिकु वॾो इल्मी ख़ज़ानो निकिरी ज़ाहिर थिए।